नाज़िम प्रोग्राम व्यूज़ टाइम में भली कार आवां ऐं मुंहिंजो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़िम बिलावल भुट्टो ज़रदारी साहब अॼु ॿिए ॾींहुं बि मुतालबो कयो आहे त जेकॾहिं हिमत आहे इमरान ख़ान में, वज़ीर आज़म इमरान ख़ान में, त हू असेंबलियूं टोड़े ॾेखारे। गुज़िरियल ॾींहुं बि इहा ॻाल्हि कई अथनि, अॼु बि इहा ॻाल्हि कई अथनि। उन खां अलावा अॼु वज़ीर आज़म साहब चौधरी भाइरनि सां अहम मुलाक़ात कंदा। सुवालु इहो आहे त छा चौधरी भाइरनि खे वज़ीर आज़म साहब राज़ी करे वठंदा, उन जा ख़दशा ख़तमु कराए वठंदा। पर इहो बि हिकिड़ो सुवालु पैदा थिए थो, चौधरी भाइरनि जा ख़दशा कहिड़ा हुआ जो छा ते राज़ी कंदा? हू त ऑलरेडी गवर्नमेंट में आहिनि, ऑलरेडी हुन लाइ विन विन सिचुएशन आहे। इन मामले ते ॻाल्हाईंदा। हिन वक़्तु असांखे पेरेंट्स टीम जॉइन कयो, जंहिंमें शामिल आहिनि नसीर मेमन साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर अयूब शेख साहब। डॉक्टर साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? साईं डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? डॉक्टर अयूब शेख साहब जी, डॉक्टर अयूब शेख साहब सां राब्तो बहाल थिए थो। हलूं था नसीर मेमन साहब। नसीर साहब कैन यू हियर मी सर? नसीर साहब, गुज़िरियल ॾींहुं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब इहो मुतालबो कयो, बल्कि उन्हनि चैलेंज कयो इमरान ख़ान साहब खे, जेकॾहिं हिमत अथव त असेंबली टोड़े ॾेखारियो। छाकाणि त हिकु ॾेढ हफ़्तो अॻु असां हिन ई प्रोग्राम में डिस्कस कयो हो, जॾहिं शेख रशीद साहब चयो त इमरान ख़ान साहब सियासी ड्रोन हमिलो कंदो, त अवां सभु पैनलिस्ट इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ हुओ त उहो सियासी ड्रोन हमिलो को ॿियो कुझु न, पर असेंबलियूं टोड़ण वारो मामिलो ई थी सघे थो। हाणे बिलावल साहब अॼु मुसलसल ॿिए ॾींहुं इहो साॻियो मुतालबो कयो आहे ऐं इहो चयो त हिमत अथव त, इहो हिमत अथव त लफ़्ज़ ॾाढो माना ख़ेज़ आहे। ऐं बिलावल साहब जो इहो चवणु त असेंबलियूं टोड़े ॾेखारियो, इहा पिच त नून लीग जी आहे। तव्हांजे ख़्याल में इन पिच ते अची बिलावल साहब हींअर छो खेॾी रहियो आहे? पहिरीं ॻाल्हि त यानी लॉन्ग मार्च करे पियो, अॼुकल्ह हीअ ॿई दुनियूं हिक ॿिए सां राब्ते में आहिनि ऐं हिक ॿिए जा जेके मुंहिंजे ख़्याल आहे पहिरें जिन ॻाल्हियुनि ते अंडरस्टैंडिंग ॿिन्ही जी न हुई, उन ते हाणे ॿिन्ही में हिकिड़ा कॉमन कंट्रोल्स डेवलप थिया आहिनि, जीअं बेतमाज़ी जी तहरीक वग़ैरह। तो ही पॉलिटिकल टैक्टिक्स ज़रूरु आहिनि, पर मां सम्झां थो त इमरान ख़ान इहो हिकिड़ो हुनजो बिल्कुलु आख़िरी हथार आहे, इहो हुनजो न्यूक्लियर आहे। इहो तॾहिं वञी फाड़ींदो जॾहिं ॾिसंदो त ॿ दरवाज़ा बंदि थी विया आहिनि या त एतमाद हिट करण वारो आहे, नज़र अची वञे ऐं वज़ार ख़बर पइजी वेंदी आहे। उन मामले में ॿ धुरियूं ई अहम आहिनि जिन सां हुनखे थोरो ग़लती थी सघे थी। उहो या त हुनजो पुराणो इत्तेहादी जहांगीर, पुराणो दोस्त फरीद, ऐं या हुनजा पंजाब जा इत्तेहादी काफ लीग वारा। सो जंहिं हुनखे लॻो त इहे कढी वेंदा या हुनखे महसूसु थिए त हाणे हू हिन तरफ़ सोचे बि रहिया आहिनि, त पॉसिबिलिटी आहे त हू अदम एतमाद वारी, बेएतमादी वारी ह्यूमिलिएशन खां बचण लाइ ईअं करे। छो त बेएतमादी रिथ जेकर हिकु भेरो असेंबली में जमा थी वई त पोइ हू आईनी तौर ते असेंबली टोड़े न सघंदो, जेसिताईं हुन ते वोटिंग नथी थिए ऐं हू सर्वाइव करे वञे पोइ टोड़े त वॾी ॻाल्हि आहे। त हिन सिचुएशन में मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हू बिल्कुलु हिनखे आख़िरी स्टेज ताईं हिन कार्ड खे रोके रखंदो ऐं बिलावल हुनखे द्वारा प्रोवोक कंदो। मुखालिफ़ जरो जो कमु आहे हुनखे प्रोवोक कंदा पब्लिक ई, पर हू ज़ाहिर आहे पॉलिटिकली हिन शइ खे हुकूमत में वेठो त उहो ज़रूरु फैक्टर ॾिसी रहियो हूंदो। बाक़ी काफ लीग खे छा मिलंदो, हुकूमत जो हिसो आहिनि, पर हिकिड़ो वॾे में कार्ड जेको मुखालिफ़ तरफ़ खेॾियो आहे, जंहिं ते अञा शायदि नवाज़ लीग क्लियर न पई थिए। पंजाब में हुनजा स्टेट पीपल्स पार्टी जा एतिरा न आहिनि, तंहिंजे करे उहे त फौरन राज़ी थी विया हूंदा त काफ लीग खे जेकर वज़ारत आला मिली वञे। हींअर बि हू हिकु तरह सां रूल त कनि था, हींअर पावरफुल आहे, घटि घटि बोज़ार जेतिरो ई पावरफुल आहे परवेज़ भाई, पर ज़ाहिर आहे त वज़ीर आला थियण त पोइ वरी ॻाल्हि ई बि आहे। त उहा हिकिड़ी अट्रैक्शन थी सघे थी। ऐं ॿी अट्रैक्शन चइजे या डायरेक्शन चइजे, उहा उन्हनि क्वार्टर्स खां अची वञे, वरी तव्हां पंहिंजा फ़ैसिला पंहिंजे इंट्रस्ट वार पाण निबेरियो, असां या त का हिदायत ॾियूं ई नथा, ऐं इहा हिदायत नथा ॾियूं बि हिदायत हूंदी, त उहा उन सिचुएशन में पॉसिबल हूंदो जॾहिं उन एक्सट्रीम ते वञी सघे। पर हिन में वॾो सवाल इहो ईंदो त नवाज़ लीग जेका पंजाब में हिकिड़ी वॾी स्ट्रॉन्ग बेस रखंदड़ पार्टी आहे, ऐं काफ लीग सां चौधरीनि सां हुनजो हिकिड़ो पुराणो टकराव रहियो आहे, जेतोणीकि शहबाज़ शरीफ़ एजेंट हुते हलियो बि वियो, पर उनजो वर्कर, उनजी लीडरशिप उनखे केतिरो आसानी सां हज़म कंदा त हिकिड़ी पार्टी जेका हुननि जो रिप्रेजेंटेटिव हुई, जंहिं ॾुखे वक़्त में हुननि मां हथ कढी वई ऐं पोइ हुकूमत जो हिसो हूंदी थी मुशर्रफ जे दौर में, त उन दौर खे सॼो पंजाब ॾेई छॾनि ऐं सॼो वर्क फोर्स कीअं हुनखे वर्कर कीअं रिएक्ट कंदो, इहा नवाज़ लीग जा सवलो फ़ैसिलो कोन्हे। ज़रदारी साहब लाइ इहो सवलो फ़ैसिलो आहे जो हुन पंजाब जे स्टेट्स न आहे। इहो हिकिड़ो इम्पोर्टेंट फैक्टर हूंदो। जी, डॉक्टर अयूब शेख साहब तव्हां मूंखे ॿुधी रहियो? साईं जी अदा डॉक्टर साहब, अॼु ॿियो ॾींहुं मुसलसल आहे। बिलावल साहब मुतालबो न कयो पर चैलेंज बि कयो आहे, हिमत अथव त असेंबली टोड़े ॾेखारियो। गुज़िरियल ॾींहुं चई, अॼु बि चई, गुज़िरियल ॾींहुं आर्मी चीफ सां अहम मुलाक़ात थी वज़ीर आज़म साहब जी। हिकिड़ो मुंहिंजो इहो सुवालु आहे त मुसलसल ॿियो ॾींहुं आहे चैलेंज करे पियो बिलावल साहब, इन चैलेंज जे पुठियां मंतक़ ऐं सियासत कहिड़ी थी सघे थी? ॿियो
चौधरी भाइरनि खे आख़िर छा ते राज़ी थियणो आहे, उनजा कहिड़ा ख़दशा ख़तमु थियणा आहिनि? ऑलरेडी गवर्नमेंट में आहिनि, वज़ीर आज़म आख़िर उन्हनि खे छा ऑफर कंदो जंहिं ते हू हुन सां राज़ी थी वेंदा? मुंहिंजो ख़्यालु हीअ आहे त असां जेसिताईं हीअ मार्च हलंदी न तेसिताईं रोज़ु असां का न का चैलेंज वारी ॻाल्हि ॻाल्हाईंदासीं। कॾहिं तूं थो छिकीं, कॾहिं मां थो छिकियां वारी ॻाल्हि हूंदी। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे त ही मामिलो आहे ई नर्व्स जो, ऐं जेको नर्व्स सां खेॾी वियो, जेको नफ़्सियाती तौरु एसाबी तौरु दॿा विझी वियो, ऐं अॻे माण्हूअ पाण रेज़िस्ट करण ऐं डिफेंस करण में कामयाबु न थियो त उहो किरंदो, उहो झुकंदो। कल्ह बि तव्हांजे प्रोग्राम में असां हिकिड़ी ॻाल्हि रखी त क़ीमतूं घटाइण त भली ॻाल्हि, पर इहे क़ीमतूं घटाइण ख़ुदि इमरान खे ॻिछे में पवंदो। स्ट्रेटेजिकली कई अहिड़ियूं चङियूं शयूं माण्हू खे ॻिछी पइजी सघनि थियूं। इहो बिल्कुलु ईअं आहे त शहर में जेकॾहिं गंद हुजे ऐं माण्हू चए त मोला मींहुं वसा, ऐं उहो गंद ऐं मींहुं गॾिजी कहिड़ो हाल कंदा। सो जनाब इमरान ख़ान साहब जेका 10 रुपया परवेज़ खटक साहब जे चवण ते कई पेट्रोल में सहांगाई कई, स्ट्रेटेजिकली इहो पॉलिटिक्स में हिकु त बाउंस थियो। ॿियो मां तव्हांखे ॿुधायां, ऐं मूंखे इजाज़त ॾियो इहो लफ़्ज़ इस्तेमालु करण जे, त आलमी तौर ते पाकिस्तान ईंदड़ 5 ॾींहं बि इहा क़ीमत सही न सघंदो। 5 ॾींहं, ऐं 5 ॾींहंनि खां अवल ई इहा क़ीमत तब्दील करणी पवंदी। ही जो चवनि था बजट ताईं न वधाईंदासीं, मां 5-10 ॾींहंनि अंदरि ही समूरी महांगाई वरी नए सिर कर खणंदे ॾिसां थो। छो त आलमी तौर ते कई अहिड़ा मसइला आहिनि जेके असांजे तव्हांजे इमरान ख़ान साहब या बिलावल साहब जे या कंहिंजे बि हथ वस में न आहिनि जी। इन करे ही ॻाल्हियूं अहिड़ियूं कंदा जेके चवंदा यार हिन खे हीअ ॻाल्हि अॼु करणु खपे, ही ज़रूरु मज़बूत हूंदो तॾहिं त अहिड़ी ॻाल्हि कई अथनि। पर हिकिड़ी ॻाल्हि डॉक्टर साहब, हिकिड़ी ॻाल्हि मां माफ़ु कजो, क़तर कलाम मां गुज़िरियल ॾींहुं जेका स्पीच कई आहे वज़ीर आज़म साहब, उन खां पोइ इहो त घटि में घटि चई सघिजे थो न कुझु रिलीफ मिलियो आहे पब्लिक खे, जेको उनजा हिमायती चई रहिया आहिनि। हिकिड़ो इहो ओपिनियन आहे त 10 रुपया पेट्रोल घटाइण, बिजली जा रेट घटाइण, फ़िलहालु घटि में घटि हिन पोज़ीशन ते वज़ीर आज़म थोरो स्केप करण जी कोशिशि कई आहे, बचण जी कोशिशि कई आहे। मां त चवां हुन वटि ॿियो को बि रस्तो इन जो मतिलबु आहे कोन्हे न। आउं त चवां आलमी तौर ते स्ट्रेटेजिकली इहे रेट्स पाकिस्तान छा दुनिया जो को बि मुल्क इन नमूने बर्दाश्त न करे सघंदो। हिकिड़े ॾींहं जी तकरीर जी ॻाल्हि न आहे जुनेद साहब। हिकिड़े ॾींहुं मुल्क हलाइण, अॻे असांखे नंढे हूंदे तकरीरूं क़ाबिल चवंदा जेकॾहिं मूंखे हिकिड़े ॾींहं जी बादशाही मिली वञे त पोइ छा कंदुसि। हीअ हिकिड़े ॾींहं जी बादशाही थोरी आहे। हीअ त सॼो ॾींहुं हिननि खे सॼो वक़्तु, सॼो टेन्यूअर, 5 साल अॻियां 5 साल अॻियां 5 साल, उहे सभु निभाइणा पवण जी ॻाल्हि आहे। आउं सम्झां थो ॿी ॻाल्हि जेका तव्हां क्यू लीग वारी ॻाल्हि था, क्यू लीग वारा शामिल बाजो आहे। इहो बिल्कुलु ॻाईंदी आबदा परवीन, ॻाईंदी हुमेरा चन्ना, ॻाईंदी सनम मारवी, ॻाईंदो गुलाम अली, ॻाईंदो उस्ताद मेहदी हसन, ॻाईंदी मलक तरनम, नूरजान, पर उन सां शामिल बाजो न हूंदो त कमु न थींदो। संगत ज़रूरी आहे। आउं सम्झां थो त इस्टेब्लिशमेंट जा ही जेके बि इहे धुरियूं आहिनि, इहे शामिल बाजा आहिनि, इन्हनि खे शामिल बाजो ई वारी कुवत में रखियो वियो आहे, रखियो वेंदो। ऐं इमरान ख़ान साहब जेकॾहिं उन्हनि खे उस्मान बोज़दार साहब जी जाइ ते आणींदो त उन खां घटि में हू तयारु न थींदा जी। पर जेकॾहिं नथो आणे त उन खां बहितर पोज़ीशन त उनखे PDM ऐं आसिफ ज़रदारी साहब ॾेई चुका हूंदा। इन करे हाणे ख़ुदि इन्हनि माण्हुनि जी, इन्हनि धुरियुनि जी, इन्हनि डिसाइसिव फोर्सिस जी अहमियत ई अहिड़ियुनि काल वारनि घड़ियुनि में, ॾुकर वारनि घड़ियुनि में थींदी आहे। ऐं हू अॻियां माण्हू समा सिधा शर्त ई रखंदो त मूंखे अलिफ़ ख़ान ही थो ॾिए, तव्हां छा था ॾियो, ॻाल्हि ख़तमु जी। अलिफ़ ख़ान त अवली हुनखे उस्मान बोज़दार वारी पोज़ीशन ॾेई आयो आहे न। इमरान ख़ान साहब उस्मान बोज़दार खां मथी पोज़ीशन कहिड़ी ॾींदो उन्हनि खे, या त घटि में घटि उस्मान बोज़दार वारी पोज़ीशन ॾे।
जे उस्मान बोज़दार वारी पोज़ीशन ॾे थो त पोइ इमरान ख़ान साहब त पोइ हुकूमत कोन थी रहे न हुनजी पंजाब। जी, माना तव्हांजी ॻाल्हि उठांदे मामिलो नज़र नथो अचे ऐं जीअं जो तीअं सिलसिलो हलंदो बाक़ी रहियो आहे। बयानबाज़ियुनि जी हद ताईं तव्हां चओ त गरमाइश रहंदी। डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो? डॉक्टर रफ़ीक चांडियो साहब। जी दादा। डॉक्टर साहब, गुज़िरियल ॾींहुं उहा ॻाल्हि थी, अॼु बि ॿीहर मुतालबो दोहरायो आहे इमरान ख़ान साहब, पर मां ख़ासि तौरु तव्हांखे सवाल कंदुसि त गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म साहब जो जेके स्पीच तव्हां ॿुधी, उन स्पीच ते जनरली तव्हांजो तजियो कहिड़ो हूंदो? उन स्पीच में काफ़ी ॻाल्हियूं, हिकिड़ी ॻाल्हि इहा बि हुई जेका हुननि पंहिंजी ज़ात जे मुतलिक़ कई त मुंहिंजी घरवारी मुतलिक़ हिकिड़ी कूड़ी ख़बर छापी वई, पर उन जो मूंखे अदालतुनि जी तरफ़ां इंसाफ़ न मिलियो आहे, जंहिं ते अॼु जस्टिस अतहर मुनल्ला साहब हिकिड़ा रिमार्क्स ॾिना आहिनि त वज़ीर आज़म साहब खे शायदि सही न ॿुधायो वियो आहे। पीका जे कानून मुतलिक़ हुननि ॻाल्हि कई, छो त कल्ह जंहिं रेफरेंस में ॻाल्हायो आहे इमरान ख़ान साहब, उहो पीका ऑर्डिनेंस जे मुतलिक़ ॻाल्हायो आहे। तव्हां जनरली जेको हुन ते तजियो कहिड़ो कंदो वज़ीर आज़म साहब जे स्पीच ते? नंबर 1। नंबर 2, स्पेसिफिक रेफरेंस में जेको डॉक्टर अयूब शेख साहब चयो आहे त जेको इज़ाफ़ो हिन 10 रुपया जेको पेट्रोल ऐं डीज़ल जा अघु घटाया आहिनि, इहे 5 ॾींहं बि सस्टेन न करे सघंदा। डू यू एग्री विद दैट? जुनैद जी, त कैन यू हियर मी? डॉक्टर रफ़ीक साहब। जुनैद, मां तव्हांखे न पियो ॿुधी सघां। डॉक्टर रफ़ीक साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो? जुनैद, आई कांट हियर यू। तव्हां हिकु भेरो ॿीहर प्रोडक्शन टीम खे गुज़ारिश कंदासीं त तव्हां सां राब्तो कनि, तव्हांजो जो कम्युनिकेशन गैप ख़तमु कयो वञे। इनाम भट्टी साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहियो? इनाम साहब, तव्हां त गुज़िरियल स्पीच ॿुधी हूंदी वज़ीर आज़म साहब जी, हुन जा 2-3 इंग्रीडियंट्स आहे। हिकिड़ो सभ खां पहिरियों हुननि जो इहो चवणु हो त 10 रुपया जेको पेट्रोल अघु असां घटायो आहे, इहो हिकिड़ो वॾो इनक़लाबी क़दम करे पेश पियो कयो, ऐं हुनजा जेके हिमायती आहिनि उहे चवनि था तमामु वॾी तब्दीली आहे। तव्हां छा था सम्झो जे डॉक्टर अयूब शेख साहब जो ख़्यालु आहे त 5 ॾींहं सस्टेन न कंदी? नंबर 1। नंबर 2, वज़ीर आज़म साहब पीका ऑर्डिनेंस जे मुतलिक़ चयो आहे, ॻाल्हायो ऐं पंहिंजी ॻाल्हि रखी हिकिड़ी त मुंहिंजी घरवारी जी मुतलिक़ हिकिड़ी ख़बर हिकिड़े सहाफ़ी ॾिनी ऐं मां अदालतुनि में वियुसि, मूंखे इंसाफ़ न मिलियो। पर अॼु हुनजो जस्टिस अतहर मुनल्ला जे तरफ़ां हिकिड़े रिमार्क्स जे ज़रिए हिकिड़ो जवाबु आयो आहे त पीका ऑर्डिनेंस जे मुतलिक़ वज़ीर आज़म खे सही ब्रीफ न कयो वियो आहे। जनरली तव्हांजो ओपिनियन कहिड़ो हूंदो हुन स्पीच ते? नंबर 2, अॼु ॿीहर मुतालबो दोहरायो आहे बिलावल साहब, हिमत अथव त असेंबली टोड़े ॾेखारियो, तव्हांजो छा ख़्यालु आहे? पहिरीं त जुनैद ॾिसो, रीज़न ऐं दलील, माना जेको आहे सो दलील सां ऐं लॉजिक सां सम्झाए न, त जहिड़ी तरह सां जॾहिं क़ीमतूं वधाईंदा आहिनि पेट्रोल जूं त उन वक़्तु चवंदा आहिनि आलमी मंडी में अघु वधी विया आहिनि, पोइ हीउ थियो आहे। हीउ जेको यकदम प्राइम मिनिस्टर जे पंहिंजे हिकिड़े हुकुम सां ऐं परवेज़ खटक जे ऑलरेडी हिकिड़े बयान सां उन खां पोइ जेकॾहिं क़ीमत घटिजी सघे थी त पोइ उनखे अवाम छा सम्झे त हीउ जेके तव्हां पेट्रोल जूं क़ीमतूं वधाईंदा आहियो ऐं घटाईंदा आहियो, उहे आलमी मंडी जे क़ीमतुनि जे हिसाब सां वधाईंदा घटाईंदा आहियो, या उनजे पुठियां को पॉलिटिकल मोटिवेशन हूंदी आहे। जेकॾहिं ईअं पॉलिटिकल मोटिवेशन जे ज़रिए तव्हां माण्हुनि जो सिंपैथी गेन करण लाइ मुल्क जी इकोनॉमी तबाह बि करे सघो था, सुभाणे जेकॾहिं तव्हां ते अञा प्रेशर वधी वञे त छा तव्हां पोइ 50 रुपया अञा ॿिया बि घटि करे चईंदो पेट्रोल ते, ऐं चवंदो ॾिसो बसि उनजी जेका आहे सा इनकलाब था आणियूं असीं मुल्क में ऐं सस्तो था कयूं पेट्रोल खे। मूंखे त घटि में घटि ॻाल्हि सम्झ में कोन थी अचे त या त पंहिंजे स्टैंड ते लॉजिकली साइंटिफिक दलीलनि सां क़ाइमु रहो त मार्केट में क़ीमत वधी त इन करे असां वधाई, मार्केट में क़ीमत घटी त इन करे असां घटाई। हींअर त ॾींहों ॾींहुं मार्केट में जॾहिं आलमी मंडी में तेल जूं क़ीमतूं वधंदियूं थियूं वञनि त उन सूरत हाल में जॾहिं तव्हां घटायो था त मूंखे घटि में घटि ॻाल्हि सम्झ में नथी अचे इनखे आऊं त हिकिड़ो पॉलिटिकली सम्झंदुसि त पंहिंजो पाण पंहिंजे पेर ते कुहाड़े हणण जे बराबरि आहे। ऐं हींअर जॾहिं बिलावल रैलियुनि में महांगाई जे ख़िलाफ़ निकितो ऐं उन खां पोइ जॾहिं इहो रिलीफ मिले थो त उनखे त हू बि कैश कराईंदो, हू चवंदो ॾिसो असांजे प्रेशर सां उन खां पोइ इमरान ख़ान खे इहा क़ीमत घटाइणी पई। ऐं जॾहिं वज़ीर आज़म कंहिं बि क़ीमत खे घटाए सघे थो त पोइ इन जो मतिलबु इहो थियो त हुकूमत हथरादू तौर ते क़ीमतूं घटाए वधाए थी, उन जे पुठियां का बि इकोनॉमिक्स कोन्हे, का बि मुआशियात जी साइंस जेका आहे सा लागू कोन्हे, उहे सभु पॉलिटिकल आहे। इहो तव्हांजो इंतिहाई अहम नुक़्तो आहे, इनखे मां हिकिड़ो ॿीहर रिफ्रेश करे करणु चाहींदुसि जीअं नाज़रीन सम्झी सघनि। इहो लॉजिक ॾिनो वेंदो आहे त इंटरनेशनल मार्केट में क़ीमतूं वधंदियूं त उनजो इम्पैक्ट वधण या घटिजण जो 3 महीननि में पवंदो, पर हिते त रातो राति 10 रुपया घटिजी वियूं। बिल्कुलु, त यानी इन जो हाणे मतिलबु इहो थियो न त तव्हां
इम्पैक्ट कैलकुलेट करण वारो यानी उन जो असर जेको थींदो उन जो हिसाब किताब करण खां ई सिवा तव्हां उन जूं क़ीमतूं घटाए वधाए सघो था त पोइ इन जो मतिलबु इहो थियो त ही हुकूमतूं मुल्क जे मुफ़ादनि मईशत अवाम जे मुफ़ादनि अवाम जी ख़ुशहाली उन जे लाइ कमु कोन थियूं कनि पर हू पंहिंजे ज़ाती ख़्वाहिशुनि ऐं मंशा ते इक़्तिदार में रहनि थियूं उनखे पंहिंजी ज़ाती हिकिड़ी सम्झो त बादशाहत सम्झनि थियूं हुकूमत जी जेका अदुली आहे हुननि जे पंहिंजे दिमाग़ी सोच जे बुनियाद ते हुजणु खपे त आऊं घटि में घटि हिनखे कंहिं बि तरह सां को सही डिसीजन कोन थो सम्झां ऐं आम माण्हुनि खे बि इहो सम्झणु खपे त इन क़िस्म सां दुनिया जूं हुकूमतूं न हलंदियूं आहिनि हुकूमतूं दुनिया जूं उन जे पुठियां सॼो हिकिड़ो पूरो साइंस हूंदी आहे उहो उन जा मईशत जा पासा हूंदा आहिनि हुकुमरानी जो तरीक़ेकार हूंदो आहे तर्ज़ अमल हूंदो आहे हिते त उहा शइ नज़र ई नथी अचे उन खां पोइ वरी उन ॿिए बयान ते जेकॾहिं नज़र विझूं त जेको कोर्ट वारे हिसाब सां जेकॾहिं वज़ीर आज़म इहो बयानु ॾिए त मूंखे उन जो कोर्ट मां को न मिलियो त आउं सम्झां थो इन ते त कोर्ट खे नोटिस वठणु खपे जेकॾहिं कोई माण्हू पोइ त सॼे मुल्क जे अंदरि केतिरा ई माण्हू आहिनि जेके कोर्ट जे कयल फ़ैसिलनि खां नाख़ुशि आहिनि उहे उन्हनि जे मनपसंद फ़ैसिलनि न थियण जे करे उहे कोर्टुनि खे पोइ क़बूल न कनि पोइ सुभाणे उहो माण्हू जंहिंसां कोर्ट जेकॾहिं को फ़ैसिलो करे थी ऐं उहो उनखे क़बूल नथो करे ऐं उनजे रद्द अमल में सोसाइटी में अंदरि वञी करे उहो को पाण जेकॾहिं क़दम खणे थो त उनखे असां गैर क़ानूनी चवंदा आहियूं त उहो माण्हू कंहिं बि तरह सां आइन ऐं कानून खे हथ में नथो खणी सघे साॻे ई तरीक़े सां हाणे त पोइ वाज़े थी वियो न त जॾहिं मुल्क जे वज़ीर आज़म खे कोर्ट मां पंहिंजी पसंदि जो को फ़ैसिलो न मिले त पोइ उहो ऑर्डिनेंस जारी कराए छॾे जी त इन तरह सां कीअं हुकूमतूं हलंदियूं जी सुभाणे पोइ आम माण्हू खे बि इहो दलील उन जो जी इनाम साहब इनाम साहब हिकु भेरो ॿीहर तव्हां सां कम्युनिकेट करण जी कोशिशि कयूं था जीअं तव्हांजो नुक़्तो पूरो अची वञे हिकु भेरो ॿीहर हलूं था डॉक्टर अयूब शेख साहब ॾे डॉक्टर साहब कैन यू हियर मी सर डॉक्टर अयूब शेख साहब जी साईं जी साईं डॉक्टर साहब हिकिड़ो अहम नुक़्तो आहे जेको वज़ीर आज़म में तक़रीर में गुज़िरियल ॾींहुं उन ते मां चाहींदुसि त तव्हां पंहिंजो तज़ियो ॾियो वज़ीर आज़म साहब इंसाफ़ ऐं कानून ते सवाल उथारियो ऐं वज़ीर आज़म साहब जो जेको घणे में घणो डिस्कशन आयो आहे डिस्कशन हेठि जेका ॻाल्हि आई आहे उहा आई आहे त मुंहिंजे घर वारीअ जे मुतलिक़ हिकिड़ी कूड़ी ख़बर हलाई वई ऐं उन कूड़ियुनि ख़बरुनि खे रोकण लाइ असां पीका ऑर्डिनेंस मुतारिफ़ करायो आहे ऐं उन पीका ऑर्डिनेंस खे वज़ीर आज़म उन जो दिफ़ा पे कयो जंहिंखां पोइ अॼु इस्लामाबाद हाई कोर्ट जे जज जस्टिस अतहर मिनुल्लाह चयो आहे त हद के इज़त जो कानून पीका खां अलॻि बि मौजूदु आहे ऐं ईअं लॻे थो त वज़ीर आज़म खे वज़ीर आज़म जी कंहिं सही मुआवनत नाहे कई इन सॼे मामले ते अव्हां जी कहिड़ी राय आहे ऐं उन सां लॻोलॻि वज़ीर आज़म जी जेका गुज़िरली बॉडी लैंग्वेज जी उन ते अव्हां छा चवंदा जुनेद मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त मोहतरम वज़ीर आज़म साहब खे ज़ाती ॻाल्हियुनि में पाण खे दाख़िल करण ई न खपे इन जो मतिलबु हीअ आहे त हीअ अंदरां एतिरे वॾे घेरे में आहे जो हाणे हुनखे पंहिंजी ज़ात खां सवाइ ॿियो का बि शइ नज़र नथी अचे ऐं उसूली तौर ते असां मां कंहिं बि माण्हूअ खे कंहिंजे बि ज़ात ते ॻाल्हाइण जो अख़्तियार बि न हुजणु खपे पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे वज़ीर आज़म खे बि मूंखे बि अव्हां खे बि सभिनी खे त पॉलिटिशियन्स जी ज़ात न हूंदी आहे उहे क़ौमुनि जी ऐं मुल्कनि जी रियासतुनि जी मिल्कियत हूंदा आहिनि ऐं उन्हनि खां एहतिसाब उन्हनि खां हिसाब किताब इन करे वरितो वेंदो आहे छो त उहे उन रियासत जी मिल्कियत हुजण जे करे उन नमूने ई उन्हनि खे डील करिणो पवंदो आहे हाणे तव्हां हिकिड़े मिंट जे लाइ सोचो त जेकॾहिं पीका कानून फ़रोग़ नसीम वारो जेको कानून आहे उन में जेकॾहिं लिखियलु आहे त अदालत वज़ीर आज़म ऐं उन जे हवाले सां कंहिंजी बि बेइज़ती थींदी त पोइ बिना वारंट जी गिरफ़्तारी बि कंदासीं ऐं जांच करे पोइ सज़ा ॾींदासीं ख़ुदि वज़ीर आज़म जो काल्ह वारो बयानु अदालत जे ख़िलाफ़ु हिकिड़ी वॾी बदगुमानी आहे अदालत जे ख़िलाफ़ु हिकिड़ो वॾो तौहीन आमेज़ जुमिलो आहे ऐं जॾहिं मुल्क जो वज़ीर आज़म चवे त मूंसां ई इंसाफ़ हुनखे चवणु ईअं खपे आहे त अदालतूं मूंसां ई इंसाफ़ नथियूं कनि त ॿिए कंहिंसां छा कंदियूं हूंदियूं इंसाफ़
ऐं उनजो मतिलबु जेकॾहिं इहो ई आहे पोइ त वज़ीर आज़म साहिबु हिकिड़ी तमामु ख़तरनाक पोज़ीशन में आहे जिते हुन पहिरीं हिक सट सां हिक जुमिले सां पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जो भाईवार इदारो पंहिंजो पाण खां परे करे छॾियो आहे, जंहिंजो वाज़े मिसाल अॼु हिकिड़ी चीफ जस्टिस उनजो जवाबु ॾियणु ऐं ख़ुदि चीफ जस्टिस जे पारां उनजो जवाबु ॾियण जो मतिलबु ई आहे त अदालतूं ख़ुदि हुनखे इन भाङे भाईवार सम्झनि थियूं त जेके कुझु कानून ॾोहनि खे ख़तमु करण जे लाइ इंसाफ़ खे आणण जे लाइ थियनि पिया या हुनजे पारां आंदा पिया वञनि, उहे ख़ुदि पाण न वॾी नाइंसाफ़ी आहिनि जेका ॻाल्हि अतर मिनल्ला साहिबु कई आहे। जी आउं सम्झां थो त जनाब इमरान ख़ान साहिबु जेको आहे उनखे बिना देर ॿ ॻाल्हियूं सोचणु खपनि। कंहिं बि माना में डिज़ोल्यूशन जे पासे पाकिस्तान खे न वञणु खपे ऐं 2000 खां वठी हुननि जेका रियासत जे पारां यूरोपीय यूनियन खे ऐं अमरीकी मुख़्तलिफ़ पंहिंजे इत्तेहादी मुल्कनि खे चई छॾियो त असां हुकूमतूं त तब्दील करे सघंदासीं पर डिज़ोल्यूशन जे पासे कॾहिं बि न वेंदासीं। ऐं इमरान ख़ान साहिब खे ख़ुदि बिलावल साहिब खे ख़ुदि चौधरी शुजात खे ॿियनि खे सभिनी खे इहो ई चवंदुमि त तव्हां महिरबानी करे डिज़ोल्यूशन जे पासे न वञो। अवां जेकॾहिं सम्झो था त हुकूमत जे चहिरनि जी तब्दीली सां पाकिस्तान में कुझु रौनकूं तब्दील थी सघनि थियूं, कुझु ॾेसावर ऐं कुझु वापार जा मामला सही थी वञनि था ऐं ख़ुदि आलमी तौर ते जेके सिफ़ारतकारी जा मामला आहिनि जंहिंमें पाकिस्तान ख़तरनाक हद ताईं फासी वियो आहे ऐं उनजी वॾी में वॾी हाणे चुगली ईंदड़ महीने अफ़गानिस्तान जे नाले सां लॻणी आहे त अफ़गानिस्तान जूं समूरियूं जेके ख़राबियूं आहिनि से पाकिस्तान कयूं आहिनि। इन्हनि समूरनि ॾोहनि खां बचण लाइ बिना देर जनाब इमरान ख़ान साहिब खे इहा ॻाल्हि सोचे ऐं पेश पवणु खपे पाकिस्तान जे पार्लियामेंट जे आॾो ऐं पार्लियामेंट में सभिनी धुरनि सां ॻाल्हाइणु खपे। बयाननि सां कमु कोन हलंदो, बयाननि सां रियासत न हलंदी आहे, बयाननि सां हुकूमत न हलंदी, बयाननि सां पाकिस्तान जी इहा सूरत हाल बहितर न थी सघंदी। जी डॉक्टर रफ़ीक चांडू साहिबु तव्हां मूंखे ॿुधी रहियो साईं। डॉक्टर साहिबु तव्हांजो छा आहे जनरल असेसमेंट ऐं तव्हांजी राय कहिड़ी आहे वज़ीर आज़म साहिब जी गुज़िरियल स्पीच जेका वज़ीर आज़म साहिबु कई आहे, ख़ासि तौर ते जेको पेट्रोल जा अघु घटाया अथनि, बिजली जा अघु घटाया अथनि, डॉक्टर अयूब शेख साहिब जी राय आहे त 5 ॾींहं बि इहा सिचुएशन सस्टेन न करे सघंदा जेका आलमी मार्केट जी सूरत हाल आहे, ऐं पेट्रोल जा अघु सिर्फ़ु घटाइण सिर्फ़ु आइवाश आहे। तव्हां छा चवंदव? मां सम्झां थो डॉक्टर अयूब साहिब जी इहा ॻाल्हि सही आहे कंहिं हद ताईं त पेट्रोल जा जेके अघु आहिनि उहे हिन वक़्तु वधाइण का हिननि जे वस जी ॻाल्हि न आहे, छो त शयूं एतिरो त अॻियां हली वञियूं आहिनि जो हाणे जेका पाकिस्तान इकानमी आहे जेका डॉक्टर साहिबु ॻाल्हि करे थो त कंहिंजे लाइ पॉसिबल न आहे, इहा शायदि ठीकु न हुजे, पर इहा ॻाल्हि ठीकु आहे त पाकिस्तान ऐं इन क़िस्म जा जेके मुल्क आहिनि ख़ासि तौर ते पाकिस्तान उन्हनि लाइ हाणे इहो मुमकिनात में न आहे। ऐं मां सम्झां थो त इमरान ख़ान छा पर पाकिस्तान जी इकोनॉमी सूरत हाल हाणे इहा आहे त जेकॾहिं ॿी हुकूमत का ठहे फ़र्ज़ु कयो त उहा पीपुल्स पार्टी हुजे, नून लीग जी हुजे, मखलूत हुजे, गॾियल हुजे, उन्हनि लाइ तमामु घणियूं मुश्किलातुनि जो मसइलो आहे। उहे बि इन वधंदड़ महांगाई खे को ख़ासि तौर ते हिते मां हिकिड़ो ॿियो सवाल करे वठां डॉक्टर साहिबु, तव्हां कंक्लूड करे छॾियो, मां हिकिड़ी ॿी अहम नुक़्ता आहिनि छो त इन ते इनाम भट्टी साहिबु जो तफ़सीली ॻाल्हायो। इनाम भट्टी साहिब जो हिकिड़ो ख़्यालु आहे त इन मां घटि में घटि जीअं वज़ीर आज़म साहिबु गुज़िरियल ॾींहुं 10 रुपया फ़ी लीटर अघु घटायो आहे, पेट्रोलियम ऐं डीज़ल ते बिजलीअ जो अघु घटायो आहिनि, उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त इन मां इहा ॻाल्हि साबित थिए थी त पेट्रोल जा अघु वधाइण ऐं घटाइण हुकूमत ऐं वज़ीर आज़म जे हथ में आहिनि ऐं इहो बिल्कुलु हिकिड़ो माना आवाम खे दोखो ॾियण जे बराबरि ॻाल्हि आहे त आलमी मंडीअ में जेके तेल जा अघु फ्लक्चुएट थींदा आहिनि त उनजो असरु 2 या 3 महीननि खां पोइ थींदो आहे। डू यू एग्री विद दैट? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त वज़ीर आज़म जे हथ में जेको वज़ीर आज़म जो पंहिंजो मौक़िफ़ आहे इहो आहे त हालांकि असांखे तमामु घणी सूरत हाल थी आहे, इहो जेको प्रपोर्शन हू घटाईंदा ऐं मतिलबु हुननि का ॻाल्हि यानी डिस्कस कई हूंदी त भई IMF खे कीअं मुंहुं ॾिबो, हिकिड़ी जेका कयास वारी हले पई, मां सम्झां थो त इमरान ख़ान ऐं उनजी टीम इहो न सोचियो त हाणे असांजी हुकूमत वञे थी इन करे अचो थी कयूं, अहिड़ो बिल्कुलु न हूंदो, बल्कि उनजो हिकिड़ो ॿियो को जोड़ ॿी कंहिं का विंडो खोले ऐं उनखां उनजो पूरो करण जी कोशिशि कई वेंदी। बल रहियो सुवाल त वज़ीर आज़म जे हथ में केतिरो आहे, इहो हिकिड़ो ॿियो सुवाल आहे। हर वज़ीर आज़म जे हथ में शयूं हूंदियूं आहिनि, पर
जेके ॿियूं कुवतूं आहिनि जेके वज़ीर आज़मनि खे शयूं करण ते मजबूर कंदा आहिनि, तव्हांखे डार जो मसइलो हूंदो, ॿियनि जो बि तव्हांखे यादि हूंदो त शयूं ॿियनि तां बे डिसीजन थींदा आहिनि। उन करे इहो चई नथो सघिजे पियो त पाकिस्तान जे वज़ीर आज़म हथ में सभु शयूं आहिनि, सभु फ़ैसिला आहिनि। जेकॾहिं ईअं हुजे हा त पोइ शायदि शयूं माना घटि मुश्किल हुजनि हा, पर हिन वक़्तु जंहिं सूरत हाल में जेको ड्यूअल डिसीजन मेकिंग सिस्टम आहे, उन जे तहत पाकिस्तानी इकोनॉमी खे बहितर करणु मतिलबु तमामु हिकिड़ो ॾुखियो कमु आहे ऐं शायदि कोई बि नथो करे सघे। उनजो वॾो सबबु इहो आहे। सो मां सम्झां थो त जेको तेल जी जेका हर हफ़्ते हर महीने जेका घटिताई वधाई आहे, उनखे कंहिं अरसे खां वठी पाकिस्तान खणी आयो आहे पंहिंजे मैकेनिज़म तहत, ऐं उनजो मतिलबु आहे त दुनिया में ई कोन थींदो आहे। माना बर्तानिया में मां 6-7 साल रहियो आहियां त उते ई कोन थींदो आहे त आलमी क़ीमतूं हेठि मथे चढ़नि थियूं ऐं रोज़ क़ीमतूं हेठि मथे थियनि, ईअं न थींदो आहे। उहो मैकेनिज़म हिकिड़ो स्टेगनेंट मैकेनिज़म आहे जंहिं तहत इहे शयूं थियनि थियूं। पाकिस्तान जी फ्रिजाइल इकोनॉमी आहे ऐं जी इंपोर्ट ओरिएंटेड इकोनॉमी आहे, इन करे पाकिस्तान जा मसइला ॾींहों ॾींहुं वधी रहिया आहिनि, वधंदा ई वेंदा। जी जी, ॿियो हिकिड़ो अहम मौज़ू आहे जंहिं ते ॻाल्हाईंदासीं, जेको डायरेक्टली ह्यूमन इंसानी हक़नि सां जुड़ियल आहे। तमामु वॾो मौज़ू रीसेंट हिस्ट्री में जेको सिंध में हिकु एॾो वाक़ियो थियो जंहिं ते यकमुश्त जेके माण्हू आहे उन्हनि हिकु आवाज़ थी उन जी निंदा कई, ऐं जदीद तारीख़ जेका सिंधी रही आहे उनमें कई अहिड़ा वाक़िया आहिनि जिन ट्रिगर कयो आहे हिकु गॾियल कावड़ खे। उनमें हिकिड़ो वाक़ियो आहे नाज़िम जोखे जो क़तल केस। नाज़िम जोखे खे जंहिं रीति क़तल कयो वियो, उन सॼी सिंध खे जेको इंसानी शौर, जेको शौर रखंदड़ फ़र्दु आहे, जेको हसास फ़र्दु आहे, उनखे चढ़ाए विधो, ॾुख में मुबतला कयो। अॼु उनजी बेवा शीरीं जोखियो उन टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मूंखे पंहिंजे ॾेर अफ़ज़ल जोखे छॾे ॾिनो आहे, यानी उनजी मदद न पियो करे ऐं मुंहिंजे ॿचनि खे मारण जूं धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि। चयो पियो वञे त जेकॾहिं ॼाम गौराम जेल मां आयो त तुंहिंजे ॿचनि खे क़तल करे छॾींदो या उनखे माराए छॾींदो। बकौल शीरीं जोखियो हुजे। हाणे शीरीं जोखियो ख़ुदि तहफ़ुज़ जी ॻाल्हि पई करे। इन ई मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर अयूब शेख साहब ॾे। डॉक्टर साहब, हिकु औरत जेका पंहिंजे मुड़ुस जे लाइ इंसाफ़ घुरी रही आहे, हाणे उहा पाण ख़ुदि चवे थी त मूंखे हींअर किथां मदद जो आसिरो न आहे ऐं मुंहिंजे ॿचनि खे मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। तव्हां छा था सम्झो, आख़िर सिस्टम इन खे कीअं तहफ़ुज़ ॾेई सघंदो, कीअं तहफ़ुज़ ॾियणु घुरिजे त हिकु बेवा औरत जेका पंहिंजे क़तल थी वियल मुड़ुस लाइ इंसाफ़ घुरी रही आहे, उनखे घटि में घटि एतिरो तहफ़ुज़ त हुजे हू पंहिंजे ॿचनि लाइ परेशान न हुजे, पंहिंजे आईंदे लाइ परेशान न हुजे। आइनी तौर ते पाकिस्तान जे हिकु हिकु फ़र्द, चाहे उहो नॉर्मल हालत हुजे या एबनॉर्मल हालत हुजे, उन में पाकिस्तान जी स्टेट ज़िम्मेदार आहे हर माण्हू जे तहफ़ुज़ जी। इन करे नाज़िम जोखे साहब या उन जी घरवारी या उन जा ॿार बच्चा या केर बि हुजे, ज़िम्मेदारी स्टेट जी आहे। ऐं स्टेट जे इन ज़िम्मेदारी खे जेका मशीनरी आहे, उन मशीनरी जो नालो आहे सूबाई या वफ़ाक़ी हुकूमत। हाणे जीअं त सूबाई मामिलो आहे, सिंध हुकूमत जो मामिलो आहे, इन करे ही सही सिधी ज़िम्मेदारी सिंध सरकार जी आहे। नंबर 1, सिंध जे होम डिपार्टमेंट खे बिना देर सिंध पुलिस जे हवाले सां इहा शइ तय करणु खपे त मोहतरम नाज़िम जोखे साहब जी बेवा, उन जे ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ छा छा करे सघिजे थो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त सफ़ा सवली ॻाल्हि हीअ थींदी त ही पेचीदगियुनि वारनि अहिड़नि मामलनि में जिते शयुनि खे, हुकूमतुनि खे, माना स्टेट खे ऐं वक़्त जे हुकूमतुनि खे सभु शयूं तय करणु खपनि, बदकिस्मती सां हुकूमतुनि सां लाॻापियल कुझु MNA, कुझु MPA, उहे जॾहिं इन में पाण इन्वॉल्व हुजनि था त पोइ हुकूमतूं पासे थी बीहनि थियूं ऐं हुकूमतूं कंहिं हिकु फ़र्द जे बचाव जे लाइ आइन पटाईंदड़ कमु नथियूं कनि ऐं हिकिड़े तमामु वॾे कुन में फासी थियूं पवनि। आउं सम्झां थो त पाकिस्तान में आइन जी हुक्मरानी जे लाइ, पाकिस्तान में इंसानी हक़नि जे वास्ते, पाकिस्तान में हिकिड़ी औरत, हिकिड़ी बेवा, हिकिड़ी निधण के शख़्स जंहिंजो धणी साईं सरकार खे हुजणु खपे, उनजो धणी साईं जे उनजा घर वारा बि न थियनि जी त पोइ उन बारे में असां समूरनि माण्हुनि खे, सिविल सोसाइटी खे हिकु त मुतालबो करणु खपे वक़्त जी हुकूमत खां त उहे बिना देर इन बारे में अॻियां अचनि। ऐं ॿियो,
सिविल सोसाइटी कंडेम करे अहिड़नि समूरनि माण्हुनि खे जेके औरतुनि जे लाइ मसइला ख़राब था कनि, ॾुखिया था कनि ऐं आइन तोड़े कानून तोड़े इंसाफ़ जी राह में वॾियूं रुकावटूं था विझनि। जी इनाम भट्टी साहब, तव्हां छा चवंदव जॾहिं हिकु बेवा लाइ बेवा खे समाज, पूरो समाज, इहो हिकु बेवा रुॻो नाज़िम जोखे जी न आहे, नाज़िम जोखे जो मर्डर सॼे समाज खे झंझोड़े विधो। नाज़िम जोखे जो मर्डर हिकिड़ो भौतार की ज़हनियत, हिकु माना अहिड़ी ताक़त, हिकिड़ी अंधी ताक़त जंहिंजे ॾाढो को फ़र्द कंहिंजी ज़ात अहमियत नथी रखे, उन ताक़त खे झंझोड़े विधो। जॾहिं हाणे उन जी बेवा अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे, उहो इंसाफ़ घुरी रही आहे ऐं हूअ चवे थी, हुनजो इल्ज़ाम आहे, हुनजी ॻाल्हि आहे, हुनजे मुताबिक़ त मुंहिंजे बच्चनि खे मारण जूं धमकियूं मिली रहियूं आहिनि। त इते हाणे समाज जी कहिड़ी ज़िमेदारी आहे? पहिरीं त जुनेद अचूं था मौजूदा हुकूमत ते, इंसाफ़ त कोर्टूं ॾींदियूं ऐं उमेद आहे त कोर्ट इंसाफ़ ॾींदी, पर जेका मौजूदा हुकूमत आहे, इन मौजूदा हुकूमत ऐं उन्हनि जी जमायत जेका आहे, उहा सिंध जे अंदरि अहिड़ा थियल जेके बि वाक़िया आहिनि, उन्हनि सभिनी वाक़ियनि में मज़लूम ऐं जंहिंसां ज़ुल्म थियो आहे उन जे पासे बीहण जे बजाए जंहिं ज़ुल्म कयो आहे ऐं जंहिं ॾाढ ऐं जबर जे ज़रिए के क़त्ल कया आहिनि, ही हुकूमत ऐं जमायत उन्हनि सां गॾु बीठी रही आहे। उहो चाहे उमे रबाब जो क़त्ल हुजे, चाहे नाज़िम जोखे जो हुजे, या चाहे भंडन जो नवाब वली मोहम्मद जे इलाइक़े में जेके थिया ताज़ो उन्हनि जो हुजे। त उन जी अॼु तव्हांखे हिकिड़ी नंढड़ी ऐं झलक ॿुधायां त आउं हींअर रस्ते तां जॾहिं गुज़रां पियो नवाब वली मोहम्मद मां, त अॼु बिलावल जो काफ़िलो हितां गुज़रियो, सभिनी शहरनि में शानदार उन जा पोस्टर ऐं झंडा लॻा पिया आहिनि, पर नवाब वली मोहम्मद में तव्हां पंहिंजे भले रिपोर्ट घणा पोस्टर बिलावल जा ऐं झंडा लॻल हुया, त अॼु उहे बिल्कुलु न हुजण जे बराबरि हुया। इहा जेका शइ आहे उहा ख़ुदि इन जमायत खे ऐं हुकूमत खे सोचणु खपे त तव्हां जॾहिं आवाम सां गॾु, मज़लूम सां गॾु न बीहंदव त तव्हां हिकु ॾींहुं सॼी सिंध मां ईअं ई निसारजी वेंदो, जीअं अॼु नवाब वली मोहम्मद मां तव्हांजो नालो निशान ग़ाइबु हो। त आउं सम्झां थो सिंध हुकूमत उहा शइ पूरी न पई करे जेका हुनजी आइनी ऐं कानूनी ज़िम्मेवारी आहे, ऐं हीअ नाज़िम जोखे जी घरवारी जी दांह उहा इन सिंध जे अवाम खे आहे त ही जेको हुकुमरान आहिनि, ही जेका जमायत आहे, उहा उनखे को बि तहफ़ुज़ फराहम न कंदी। तंहिंजे करे हाणे तव्हां सवाल बिल्कुलु थो बणिजे, हाणे सिंधी समाज छा कंदो, सिंध जे माण्हुनि खे ऐं सोच वीचार रखंदड़ माण्हुनि खे छा करणु खपे। ऐं सम्झां थो उन्हनि माण्हुनि खे जंहिं पहिरें ॾींहं खां वठी उन जो साथ ॾिनो हो मरहूम शहीद नाज़िम जोखे जे बीहंदा, जहिड़ी तरह वकील कोर्ट जी इनाम साहब, तव्हां कोशिशि कयो था कि ॿीहर तव्हां सां कॉन्टेक्ट कयूं, तव्हांजो जेको आहे कम्युनिकेशन जो गैप पियो थिए। हलंदो डॉक्टर रफ़ीक चांडिल साहिब। डॉक्टर साहिब, तव्हां ॿुधी रहियो साईं मूंखे? जी दादा। डॉक्टर साहिब, नाज़िम जोखे जो केस तमामु जेको आहे अहिड़ो केस हो जंहिं सभिनी खे झंझोड़े विधो, अवाम हिन ते राय ॾिनी। तव्हां सम्झो था जॾहिं मामिलो कोर्ट में हली रहियो आहे ऐं हुनजी बेवा हाणे बिल्कुलु उहा चए पई त मुंहिंजे औलाद खे, मुंहिंजे बचनि खे मारण जूं धमकियूं पियूं मिलनि ऐं मां अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे, मुंहिंजो ॾेर मूं सां गॾु नथो बीहे, त हाणे समाज जी कहिड़ी ज़िमेदारी आहे? कानून त पंहिंजो रस्तो अख़्तियार करे पियो, कोर्ट में मामिलो हले पियो, असुलु कमु आहे समाज जो ऐं हुकूमत जो, उहा उनखे कीअं तहफ़ुज़ ॾिए, कीअं उनखे यकीन ॾियारे त असां सभु तव्हां सां गॾु बीठा आहियूं। वाक़ियो थियो, सभु उते विया, पर पैरवी जेका करे वेठी उहा त उन ते ई गुज़रे पई न, जेका हिकु कमज़ोर औरत आहे। अनफॉर्चुनेटली असां वटि इहो हिकिड़ो रस्मी तौर ते इहो थींदो रहियो आहे, थींदो आयो आहे त फैमिलीज़ जेके आहिनि उहे पंहिंजे लव्ड वंस जेके उनजा प्यारा आहिनि उन्हनि जे नाज़ खूननि ते जेके वस वारी धुरूं आहिनि उन्हनि सां अक्सर बेशितर ठही करे, ठाह करे, खून बहा करे ऐं इन क़िस्म जा ठाह करे मुसलसिल न ठहंदा रहिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त उनजी घरवारी ते बि इहो इन क़िस्म जो जेको प्रेशर आहे जंहिं तहत उनजा ॿाहिर जेको गुज़ारे पियो आहे नाज़िम जोखे साहिबु उनजा हू कनि था। हाणे हिते स्टेट जो रोल थिए थो पियो ऐं कानून जो रोल थिए थो पियो, समाज जेको आहे असांजो, जेको आस पास आहे जिते माण्हू उन सभिनी खे इन ते रोल प्ले करणु खपे। ऐं इन क़िस्म जी जेका ॻाल्हि आहे उनखे जेके मारण जूं धमकियूं आहिनि उहे आहिनि
उन्हनि जो नोटिस वठी कानून पंहिंजी हरकत में अचे, पर इहो सॼो जेको कारमवार आहे इनफैक्ट थिए ईअं थो पियो जॾहिं जेका सोशल मीडिया ते हली रही आहे त हर कोई पंहिंजो हथु मनाईंदो आहे, पर जॾहिं उन ॻाल्हि में उहा ॻाल्हि थधी थी वञे थी, कानूनी नुक़्ता अचनि था ऐं कोर्टुनि में हलनि था केस, उन्हनि जो यानी हिकिड़ो फ्लेवर जेको आहे सोशल मीडिया ते मशहूरी वारो घटिजी वञे थो, त पोइ माण्हू जेके आहिनि उहे हुन में दिलचस्पी नथा वठनि, जंहिंजे करे हुन नाज़िम जी घरवारी खे इहा डिफिकल्टी इहे दाऊं करणियूं पइजी वियूं आहिनि। मां सम्झां थो त इन में न सिर्फ़ु को का हिकु धुर, पर समाज सॼो आसपास मिट माइट पढ़ियल लिखियल माण्हू ऐं सिंध हुकूमत ऐं मां सम्झां थो त जेके मीडिया आहे ॿियनि सभिनी जो रोल हिते मुनासिब तौर ते इस्तेमालु करणु घुरिजे ऐं हुन औरत खे हुनजे ॿारनि खे तहफ़ुज़ जो हिकिड़ो यकीनी तहफ़ुज़ मिलणु घुरिजे, ऐं न सिर्फ़ु इहो पर हुनखे मुकमिल सपोर्ट ॾिनी वञे, जंहिं सपोर्ट जे ज़रिए हू पंहिंजा ॿार बि रेज़ करे सघे ऐं इन केस सां जेको अन्याय थियो आहे उन सां ॿी मुक़ाबिलो करे विड़ी सघे। इहो सभु कुझु न पियो थिए, इन करे इहो असांजी सोसाइटी जो वॾो चैलेंज आहे ऐं निहायत अफ़सोसनाक पिणु आहे। जी, वॾी महिरबानी डॉक्टर रफ़ीक चंद साहब, डॉक्टर अयूब शेख साहब, इनाम भट्टी साहब, नसीर मेमन साहब, तव्हां पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह कयो। नाज़रीन, ते प्रोग्राम टाइम पंहिंजी पुॼाणे थो पहुचे, पंहिंजे मेज़बान जुनेद अंसारी इजाज़त, सदाईं गॾु।